मिठी ओ मिठी आई जीजा आई। हेलो मिठी जी जीजा हलो मां तैयार आहियां। हल त ॾिसी अचूं त मुंहिंजी साड़ी जा कहिड़ा काॾे निकिरी पिया आहियो सोना साईं? तुंहिंजा साईं तुंहिंजा घणा साईं आहिनि? न मुंहिंजो मक़सदु त तूं ई मुंहिंजो सोना साईं आहीं। जीजा अजायो शक न कर, साईं अहिड़ो न आहे। तोखे ख़बर न आहे मिठी, जेकॾहिं पंहिंजे मर्द खे पंहिंजी मुठ में काबू ऐं क़ैद न रखंदी त मर्द बताल थी वेंदो ऐं वाइड़ो थी वेंदो। ऐं मां नथी चाहियां त मुंहिंजो मर्द वाइड़ो थी वञे ऐं मूं मथां का पहा ॼाणे बीहारे। मां भला ईअं करे सघां थो मिठी? न मुंहिंजा साईं, हिनखे साईं चवण जो हक़ु सिर्फ़ु मूंखे आहे, तूं हिनखे साईं न चवंदी कर। जॾहिं मां तोखे जीजा चवंदी आहियां पोइ हिनखे साईं चवणो पवंदो। जेकॾहिं तोखे सुठो नथो लॻे पोइ ॿुधाए मां हिनखे छा चवां। हिनखे तूं अरबाब चव। न अरबाब सही न आहे, भोतार। पर न, भोतार त मर्द सॾींदा आहिनि। हिनखे तूं साईं न भला मोर मखण शहज़ादो सोणो। तूं माठ करे मूंखे सोचण ॾे। जीजा हाणे देरि पई थिए, इन बारे में राति सोचींदासीं। ठीकु आहे, जेसिताईं हिन जे लाइ मां को नालो नथी सोचां तेसिताईं तूं हिन सां ॻाल्हाइजांइ बि न। जेकॾहिं साईं ॻाल्हाए त पोइ? हा, वरी साईं चई? तूं हिन जो को बि नालो न खण। ठीकु आहे जीजा, जेको तव्हांजो हुकुम। मोटण जी कजो सोना साईं। जी मुंहिंजा साईं। मिठी राज़ी आहे, मीरज़ादीअ खे कीअं राज़ी कयां? जेकर मीरज़ादी राज़ी थी वञे त कयां मिठीअ सां निकाह, पर मीरज़ादी मरी त सघे थी, ईअं करणु कॾहिं कोन थी। खटी ओ माई खटी ओ बी त गॾिया हलूं। मुआ गिटीअ में वते तो रड़ियूं कंदो ऐं पोयां तो अचे, को हया को शर्म अथई? माई खटी तो में कम आहे जे सॾु कयमि त कहिड़ो ॾोह थी पियो। ॿुध त, जेकॾहिं को कमु हुई त घर त अची सघे पियो न। इहा ॻाल्हि भली कई अथई, सुभाणे खां वठी मां तुंहिंजे घर ईंदुसि। मुआ छो घर ईंदे मुंहिंजे? तो जो चयो त घर ईंदो कर। मां त कम लाइ चयो न। जेकॾहिं हाणे सॾु करे गिटीअ में बीहारियो अथई त ॿुधाए कहिड़ो कमु अथई? घटी में कमु ॿुधाइण सुठो नथो लॻे माई खटी, घर ईंदुसि घर। जेकॾहिं गिटीअ में सुठो नथो लॻे त पोइ सॾु करे छो बीहारी मुआ? इहा ग़लती थी वई सोना साईं, अॻिते इहा न थींदी। वॾो को चंडरो आहे मुआ।